मुफ्ती साहब पेश इमाम रुकू में हूंदो आहे ऐं बाज़ माण्हू भॼी भॼी करे रुकू में शामिल थींदा आहिनि, छा उन्हनि जी नमाज़ थी वेंदी? वज़ाहत सां सम्झायो। भाई सलीम साहब, इन में पहिरीं शइ त इहा आहे, जॾहिं इंसान वुज़ू करे मस्जिद में भॼी भॼी ईंदो त इन भॼण सां मस्जिद जी बेअदबी आहे। मस्जिद में भॼणु मस्जिद जी बेअदबी आहे। सुकून सां इत्मिनान सां माण्हू अचे ऐं अचण खां बाद जेकॾहिं इमाम साहब रुकू जे अंदरि आहे त इन में बाज़ माण्हू हिकिड़ी ग़लती कंदा आहिनि, हिकु दफ़ो अल्लाह अकबर चई डायरेक्ट रुकू में हलिया वेंदा। हालांकि तकबीर तहरीमा फ़र्ज़ आहे, जेकी पहिरीं तकबीर आहे अल्लाह अकबर चई करे हथ ॿधूं था, इहा छा आहे? फ़राइज़ मां आहे। ऐं इहा तकबीर छॾे डायरेक्ट अल्लाह अकबर चई रुकू में हलिया वेंदा। ऐं तकबीर न थी त नमाज़ थींदी? त सुकून ऐं इत्मिनान सां अची करे अॻ में तकबीर तहरीमा अल्लाह अकबर चई करे पोइ ॿी तकबीर चई पोइ रुकू जे अंदरि वञे। पोइ रुकू जे अंदरि जॾहिं वेंदो त उनखे उहा रकात मिली वई। जेकॾहिं इमाम साहब रुकू खां उथी वियो आहे पोइ इहो शामिल थियो आहे त इहा रकात इनखे न मिली। रुकू सां रकात मिलंदी आहे, रुकू न मिलियो रकात न मिली।